भारतीय अदालत सीमा हैदर जे मुड़ुस ग़ुलाम हैदर खे तलब करे वरितो आहे। भारतीय रियासत उत्तर प्रदेश जे शहर ग्रेटर नोएडा जे हिकु अदालत में सीमा हैदर जे पाकिस्तानी मुड़ुस ग़ुलाम हैदर खे तलब कंदे 10 जून ते पेश थियण जो हिदायत करे छॾी आहे। अदालत में ग़ुलाम हैदर जे केस में पैरवी कंदड़ वकील मोमिन मलिक चयो त हुन जो मोकल अदालत में पेश थींदो। कुछ हफ़्ता पहिरियां सीमा जी पाकिस्तानी मुड़ुस ग़ुलाम हैदर भारतीय वकील ज़रिए नोएडा जे फीमेल कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई हुई, जंहिं में सचिन सीमा जे शादी खे चैलेंज कयो वियो हो। अदालत में दाख़िल थियल दरख़्वास्त में ग़ुलाम हैदर पंहिंजे ॿारनि जी मज़हब जी तब्दीली खे बि चैलेंज कयो हो। ग़ुलाम हैदर जे वकील जी दावा आहे त सीमा ग़ुलाम हैदर खां तलाक न वरिती हुई, उन करे सचिन सां उन जी शादी सही न आहे, जंहिं ते अदालत सीमा हैदर खे 27 मई ते अदालत में पेश थियण जी हिदायत कई आहे। वकील मोमिन मलिक मूजिबि सीमा जो पहिरियों मुड़ुसु